नज़र घटि थियण जे करे अखियुनि अॻियां मौजूदु शयूं धुंधलियूं नज़र ईंदियूं आहिनि या उन्हनि जी जाइ ते काराण ज़ाहिर थींदी आहे, जंहिं जे करे माण्हूअ खे केतिरियूं ई शयूं ॾिसण में तकलीफ़ थींदी आहे। माहिरनि अहिड़े मसइले खे ॾिसंदे हिकु अहिड़ी विर्चुअल रियलिटी ऐनक तयारु कई आहे जेका वॾी उमिरि जे माण्हुनि लाइ वॾी मददगार साबित थी सघे थी। आर्गस ग्लासिस नाले ऐनक में अहिड़ो सॉफ्टवेयर इस्तेमालु कयो वियो आहे जेको घटि नज़र वारे माण्हुनि अॻियां धुंधले या गुम थियल शयुनि खे चिटो करे ज़ाहिर करे थो। ख़ुशकिस्मतीअ जी ॻाल्हि इहा आहे त ॾखिण कोरिया जी सिलिको कंपनी तरफ़ां ठाहियल इन ऐनक खे ईंदड़ साल ई पेश कयो वेंदो। इन ऐनक में नंढो 4K कैमरा लॻल आहे जेको पाईंदड़ माण्हूअ जे अॻियां वारी शयुनि जो वाज़िब अक्स ठाहे या वीडियो भरे सघे थो, जंहिंखां पोइ फौरी तौर ते उन मवाद खे ऐनक में लॻल डिस्प्ले ते ज़ाहिर करे ऐनक पहिरींदड़ अॻियां हक़ीक़ी अंदाज़ में पेश करे थो, जंहिं जी मदद सां घटि नज़र वारा माण्हू उन्हनि शयुनि खे 1080 पिक्सल जी रेज़ोल्यूशन में वाज़िब तौर ॾिसी सघनि था। इन ऐनक खे हिकु एप्लीकेशन ज़रिए मोबाइल फोन सां बि ॻंढे सघिजे थो, जंहिं ज़रिए इहो बि ॼाणे सघिजे थो त मरीज़नि जी अखि जो कहिड़ो परदो मुतासिर थियल आहे, जॾहिं त ऐनक पाईंदड़ माण्हू रुॻो आवाज़ जे सहारे मुख़्तलिफ़ जायुनि खे ज़ूम करे बि ॾिसी सघनि था। इन ऐनक ते हिकु लिक्विड क्रिस्टल लॻल आहे जेका रोशनीअ खे पाण मुरादी तौर घटाए या वधाए सघे थी। एॾियुनि सलाहियतुनि बावजूदि इन ऐनक जो वज़न रुॻो 94 ग्राम आहे ऐं इहा स्टाइलिश ऐनक घटि नज़र वारे माण्हुनि जा वॾा मसइला हल करे सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk